अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, दहशतगर्दी जो मसलो मुल्क जे अंदरि केतिरे अरसे खां वठी जेको आहे हिकिड़े अहिड़े देव वांगुरु जेको आहे पंहिंजा चंबा खोड़ियूं वेठो आहे, जंहिंखे ख़तमु करण लाइ, जंहिं मां जिंद छॾाइण लाइ मुल्क जा इदारा, मुल्क जी पुलिस, मुल्क जो फ़ौज, मुल्क जा जेके आहिनि पंहिंजूं हुकूमतूं तोड़े अवाम ऐं समूरा माण्हू जेको आहे उन कोशिश में जेको आहे रुधल आहिनि। सिंध जे अंदरि ताज़ो रिसेंटली जेको पूरे मुल्क जे अंदरि जेको सभ खां आख़िरी जेको वॾो सान्हो थियो दहशतगर्दी जे हवाले सां कलंदर लाल शहबाज़ जी दरगाह ते थियो, ऐं उनखां पोइ जेको आहे थोरी जो लाहौर जे अंदरि क्रिकेट जो जेको आहे फाइनल PSL जो थियो। पर सिंध जो मजमूई मंज़रनामो दहशतगर्दी जे पॉइंट ऑफ व्यू खां कीअं रहियो आहे ऐं हिन वक़्तु उनजी छा पोज़ीशन आहे, उन ते गुफ़्तगू कंदासीं। जेको प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सिंध पुलिस जे काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट जे सरबराह जनाब सनाउल्लाह अब्बासी साहब। अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। साईं सनाउल्लाह अब्बासी साहब, वालेकुम सलाम। अब्बासी साहब, दहशतगर्दी जे बारे में इहो चयो वञे थो आम तरह जेको असांखे नैरेटिव नज़र अचे थो पाकिस्तान जे इदारनि जे पारां तोड़े हुकूमतुनि जे पारां, त असांजी चेल चिॿी करे छॾी आहे। उर्दू में चवंदा आहिनि रीढ़ की हड्डी तोड़ दी। छा पोज़ीशन आहे वाक़ई? बेसिकली जेका तव्हां ॻाल्हि कई न, टेररिज़म त हिकिड़ी फिनामिना आहे जेका हले पई घणनि सालनि खां, ऐं जेसिताईं चेल चिॿी करण जो सुवालु आहे त चेल चिॿी थिएसि बि सही थी, वरी चेल सिधी बि थी वञेसि। सो मां हिनखे इहो त लाइटर टोन में तव्हांखे ॿुधायुमि। बाक़ी जेसीं ताईं सुवालु आहे टेररिज़म जो न, पाकिस्तान में जेको बि टेररिज़म थिए थो, बट कराची में या अंदरून सिंध में या ॿियनि हिसनि में, इहो सिर्फ़ु पाकिस्तान जे हालतुनि जे करे न पियो थिए, इंटरनेशनल हालतुनि जे करे पियो थिए। ऐं पाकिस्तान जूं हालतूं हुन में हिकिड़ो हिसो ज़रूरु आहे जंहिंखे खणी चइजे वन वेरिएबल आहे, ज़रूरु वन पैरामीटर ज़रूरु आहे, लेकिन इंटरनेशनल वेरिएबल्स जेके आहिनि न से ज़्यादा इम्पॉर्टेंट आहिनि। तंहिंजे करे हे पाकिस्तान जे अंदरि त असां चेल चिॿी करे था वञूं, पर वरी को वाक़ियो ॿाहिरि थो थिए या ॿाहिरि जा जेके फैक्टर्स आहिनि उहे वरी एनर्जाइज़ था थियनि, या ॿाहिरि को वाक़ियो थो थिए त उनजो रिएक्शन वरी पाकिस्तान में थो थिए। सो इनखे तमामु तव्हां हिकिड़े जीअं ग्रेटर गेम खणी चइजे या ईअं खणी चइजे त उन पर्सपेक्टिव में ॾिसेसि वेठो त पाकिस्तान में जेको टेररिज़म थिए थो उहो हिकिड़ो हिसो आहे। बाक़ी कॾहिं असां कामयाबु वञूं था, कॾहिं कामयाबु नथा वञूं, तॾहिं लेकिन हिकिड़ी ऑब्जेक्टिवली स्पीकिंग हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थींदी त माज़ीअ जे मुक़ाबले में जीअं हाणे मुशर्रफ जे टाइम ते या उनखां अॻु में इवन पर्टिकुलरली मुशर्रफ जे टाइम ते जॾहिं असां वार ऑन टेरर जॉइन कई, उन टाइम ते जेको टेररिज़म जो स्केल हुयो उहो तमामु वॾो हुयो, इंसिडेंट्स तमामु घणा थींदा हुया, ऐं उन जे मुक़ाबले में हाणे कुझु घटि पिया थियनि। इहो इन हद ताईं त असां चई सघूं था त एतिरी इम्प्रूवमेंट असां आंदी आहे लॉ एनफोर्समेंट या पुलिस या ॿिया इदारा आहिनि फ़ौज कंपेरिज़न में। अगरि माज़ीअ खे कंपेयर कबो वार ऑन टेरर जे खां वठी करे अॼु ॾींहं ताईं, त माज़ीअ जे मुक़ाबले में इंसिडेंट्स घटि पिया थियनि। ऐं बाक़ी इहो सुवाल त अञा ख़तमु थियो आहे या चेल चिॿी थी वई आहे, इन सां मां डिसएग्री कंदुसि। ऐं कंहिं महिल कामयाबु वञूं पिया, कंहिं महिल नाकाम पिया वञूं। सिंध जे पर्टिकुलर सिनेरियो ते ॻाल्हि कयूं, कुझु अर्सो अॻु में तव्हांजे हुन में बि लॻो पंहिंजो ख्वाजा आसिफ़ साहब जेको आहे पंहिंजो डिफेंस मिनिस्टर फ्लोर ऑफ द हाउस हिकिड़ो टर्म इस्तेमालु कयो सिंधी तालिबान जो। हालांकि अॻे इहो पाकिस्तान जे मीडिया जे अंदरि, पाकिस्तान जे ख़ुदि असां सिंध जे अंदरि सिंधी तालिबान जो टर्म असां न ॿुधो हुयोसीं। छा रियलिटी आहे जी? हाणे वरी विरोही ग्रुप जो नालो पियो अचे, हिन भेरे जेको आहे असांखे नज़र आयो, कॾहिं सिंधी तालिबान कॾहिं विरोही ग्रुप आहे। न मुंहिंजो आहे त टेररिज़म जो कंहिं न इलाइक़े सां वास्तो आहे, न मज़हब सां वास्तो आहे, न कंहिं इवन मुल्क सां वास्तो आहे। मुंहिंजो पर्सपेक्टिव इहो ई आहे। जेकॾहिं सपोज़ कर को माण्हू चवे थो त हे पंजाबी तालिबान आहे, सिंधी तालिबान आहे, हे फलाण आहे, त मुंहिंजे ख़्याल में थी सघे थो उहो नाले सां त ज़रूरु मतिलबु थींदो हूंदो त हिन इलाइक़े मां हे मिलियो, लेकिन तव्हां अगरि हिस्ट्री ॾिसंदव त एटलीस्ट सिंध में मुंहिंजे ख़्याल में सन ऑफ द सॉइल
को सुसाइडल बॉम्बर न थियो आहे। हिते जेके असां जनरली ॾिठो कराची में जेको तव्हां ॾिठो हूंदो या इवन अंदरून सिंध में बि जेके सुसाइडल बॉम्बिंग थियूं उन में सन ऑफ द सॉइल कोन हुयो। थी सघे थो हिकिड़ो माण्हू को हुयो, हिकु या ॿ हिकड़ ऐं ॿेकड़ को अपर सिंध जो चई सघे थो, मुंहिंजे एग्ज़ैक्टली कान्हे फिगर यादि, लेकिन जेके बि मेजॉरिटी जेका मेजॉरिटी क्या ऑलमोस्ट ऑल उहे सभु ॿाहिरिनि इलाइक़नि जा हुया जेके सुसाइडल बॉम्बर। बाक़ी जेसीं ताईं इन ॻाल्हि जो तलक आहे त उन्हनि खे फैसिलिटेट कनि था माण्हू, उन्हनि खे अबेटिंग ऐं एडिंग कनि था माण्हू वेठा। इहो मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि ईअं न आहे। फैसिलिटेटर जो रोल फैसिलिटेटर जो थी सघे थो त फैसिलिटेटर हुजनि, को पाणी पीआरींदो हुजे, को मोटरसाइकिल ॾींदो हुजे, लेकिन इहो चवणु त हे फलाणो तालिबान आहे फलाणो तालिबान आहे, इहा मतिलबु मुंहिंजे त ख़्याल में ॿ ॻाल्हियूं इम्पॉर्टेंट हिकिड़ियूं चीज़ूं हूंदियूं आहिनि। चङी चीज़ खे चङी चीज़ सां कंपेयर करे सघिजे थो, बुरी चीज़ खे बुरी चीज़ सां कंपेयर नथो करे सघिजे। जेकॾहिं टेररिस्ट को आहे न त उहो टेररिस्ट ई आहे, उहो सिंधी हुजे, पंजाबी हुजे, पख्तून हुजे, केर बि हुजे। टेररिज़म जा जेकॾहिं वाक़ियात ॾिसंदा हुन त तक़रीबन मेजॉरिटी उन में मुस्लमान मुलविस आहिनि। इहा त ॻाल्हि सच आहे, माण्हू मञे या न मञे। नंबर 2 अगरि पाकिस्तान में ॾिसंदव त मेजॉरिटी जेका आहे सा पश्तो स्पीकिंग या वरी अफ़गाननि जी आहे जनरली स्पीकिंग। सो लेकिन उन जे बावजूदि चङा माण्हू बि आहिनि, जीअं मुस्लमान में सभु मुस्लमान त टेररिस्ट न आहिनि, या इवन पख्तून आहिनि या अफ़गान आहिनि, त उन्हनि में सभिनी में त मतिलबु चङा माण्हू बि आहिनि हुते। सो इहा जेका प्रोफाइलिंग थिए थी न, रेशल प्रोफाइलिंग जंहिंखे खणी चऊं था, उहा डेट्रीमेंटल आहे कंहिं बि टेररिज़म जे स्ट्रेटजीअ खे कंटेन करण जे लाइ। ऐं इहो चवणु त पख्तून जेके आहिनि से टेररिज़म में मुलविस आहिनि, मुस्लमान सभु टेररिज़म में मुलविस आहिनि, त इहो दिस इज़ वेरी मेरे ख्याल में नेगेटिव इन जो इम्पैक्ट थींदो। नॉर्थ सिंध जे बारे में तव्हांजो छा व्यू पॉइंट आहे? नॉर्थ में अपर सिंध न, अपर सिंध में तव्हां ॾिसंदव न, जीअं माज़ीअ खे ॾिसंदव तव्हां कंटिन्यूअसली, त ISI जे हेडक्वाटर ते हमिलो थियो सखर में, उन खां पोइ इब्राहिम जतोई साहिब ते हमिलो थियो, उन खां पोइ मदरसे जेको इमाम बारगाह हुयो शिकारपुर में उन ते हमिलो थियो, हिकिड़ो जैकमाबाद में थियो हमिलो, उन ते प्रोसेशन हुयो इमाम हिन जो मुहर्रम जो, उन ते हमिलो थियो। इन्हनि सभिनी में हाजन शाह माड़ीअ ते, उन में जेके बि जैटियूं थियूं, जेके बि माण्हू पकड़िया, उहे इहो सचु आहे त हिन ब्रोही ट्राइब वारा माण्हू हुया, ऐं उन्हनि इहे सभु इंजीनियर बि कराया, हर चीज़ कई, अफ़गानिस्तान में ट्रेनिंग बि वठी आया, ऐं उन खां पोइ बलूचिस्तान में अची रहिया 2-3 महीना, उन खां पोइ अची हिननि सुसाइड आहिनि। इहे बेसिकली शिकारपुर जा, ऐं शिकारपुर में सुल्तानकोट जे भरिसां रहण वारा आहिनि, ऐं उतां इहो हिननि माना अंजुमन सिपाही साहिब सां पहिरियों वास्तो हूंदो हुओ, ऐं उन खां पोइ इंडक्ट्रीनेट थिया, ऐं उन खां पोइ कोयटा में कुझु मदरसा हुया, कोयटा जे मदरसनि सां लिंक थियुनि, उन खां पोइ इंडक्ट्रीनेट थिया सभु कुझु। हीउ जेको आम तरह असां तजियनि में हुननि में ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं त हीउ जेको इहो सॼो बेल्ट आहे जंहिंजे बारे में पाण ॻाल्हायूं था पिया, राइट बैंक ते ख़ासि तरह जेको आहे लाड़काणो, शिकारपुर, जैकबाद, कश्मीर, कंदकोट ताईं, इते जमियत उलमा इस्लाम जी काफ़ी फॉलोइंग आहे। छा उहो मदरसनि जो जेको उन्हनि जो नेटवर्क आहे या उन्हनि जो उहो इन जे लाइ को पंहिंजो हिकिड़ो सपोर्टिंग बेस ठहे थो या न? जमियत उलमा पाकिस्तान मुंहिंजो न आहे ख़्याल त पाकिस्तान हिते आहे पंहिंजो नूरानी साहब, न उहो जेको आहे फज़ल रहमान साहब वारी पार्टी, उन्हनि जो असांखे का अहिड़ी एविडेंस न मिली आहे जो चइजे त माना इहे उन्हनि खे माना इवन अनेबलिंग इन्वायरमेंट को ॾियनि था, न इन्हनि जो अलॻि हिकिड़ो स्कूल ऑफ थाट आहे पंहिंजो, ऐं उन्हनि इन्हनि खे डिसोन बि कयो आहे। 2-3 हिकिड़ा मदरसा आहिनि जेके सखर में ऐं शिकारपुर सॉरी ख़ैरपुर में आहिनि, जंहिंजो इन्हनि सां को वास्तो कोन्हे, उन्हनि जा अलॻि पंहिंजा मदरसा आहिनि, ऐं इहे जेको हुन में बि मदरसो अथनि हिन में शिकारपुर में, उहे बि जमियत उलमा पाकिस्तान सां को बि वास्तो कोन्हे, इस्लाम जेको फज़ल रहमान वारो, इहो जेको उन्हनि सां को वास्तो कोन्हे। एटलीस्ट असांखे का अहिड़ी एविडेंस कान आई आहे त असां चई सघूं त न इहे बि मुलविस आहिनि। छाकाणि त हीउ जेको थियो पंहिंजो ख़ालिद महमूद सुमरे साहिब वारो वाक़ियो जेको थियो, कंबर वारे पीर जो जेको वाक़ियो थियो, हिन खे काफ़ी उहो वाइस वर्सा ऐं टिट फॉर टेट जे तनाज़ुर में ॾिठो थो वञे। मां इन ते इहो त कोर्ट में पियो आहे अञा ताईं मसइलो, मां हिनखे को इन ते को जीअं चइबो आहे न त का कंफ्यूजन क्रिएट नथो करणु चाहियां, पर
एटलीस्ट इन हद ताईं मां कंफर्म ज़रूरु कंदुसि त फज़लुर रहमान ग्रुप जो को बि इन टेररिज़म सां एटलीस्ट असां वटि का एविडेंस इन चीज़ जी कान आई आहे त माना हे आहे या हे आहे नो। हे पर्टिकुलरली कुझु माण्हू आहिनि जेके इंडक्ट्रिनेटेड थियल आहिनि ऐं उहे इहो कनि पिया। जीअं पंजाब जे बारे में असां जेके तर्जिया पढ़ूं था या जेका टॉक थिए थी उहो चवनि था त राणा सनवाला खां वठी ॿिया जेके नून लीग जा जेके क़यादत आहे उहा कंहिं न कंहिं हवाले सां पंहिंजे लोकल जेको इलेक्टोरल पॉलिटिक्स जे करे इन्हनि पाबंदी मढ़ियल ग्रुपनि सां उहे कनेक्टेड आहिनि PMLN ऐं इहे पाबंदी मढ़ियल। छा सिंध जे अंदरि बि ईअं आहे? तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां कंदुसि उहा ॻाल्हि जेका एविडेंस बेस्ड हूंदी या इंटेरोगेशन बेस्ड हूंदी। बाक़ी त पर्सपेक्टिव आहिनि, बाक़ी त नैरेटिव्स आहिनि, बाक़ी त थी सघे थो कहाणियूं बि हुजनि। असां वटि का बि अहिड़ी एविडेंस न आई आहे जंहिंमां इहो चइजे त हे जेको टेररिस्ट पकड़ियो वियो आहे इन जो कंहिं प्योरली मां रिलीजियस टेररिज़म जी थो ॻाल्हि कयां, सुसाइडल बॉम्बिंग जी या इवन इनखे MQMR फैक्टर खे छॾे करे कराची जे फैक्टर खे मां प्योर रिलीजियस टेररिज़म जी थो ॻाल्हि कयां त कंहिं बि सियासी जमात सां जेका पाकिस्तान में ऑपरेट कंदी हुजे उन सां को वास्तो हुजेसि। का बि अहिड़ी एविडेंस इहे TTP आहे, अलक़ाइदा आहे, कंहिं हद ताईं ISIS जेका हाणे जनम वरितो अथई, इन्हनि जो कंहिं बि सियासी जमात सां को बि वास्तो कोन्हे। एटलीस्ट अहिड़ी असां वटि का बि एविडेंस न आई आहे। ऐं नंबर 2 मोर सो इहे हुननि खे ख़ुदि बि कंडेम था कनि वेठा। हिकिड़ी ॻाल्हि इम्पॉर्टेंट आहे जेकॾहिं तव्हां एनालिसिस कंदव सॼे टेररिज़म जो त इन्हनि पार्टियुनि मां के लेफ्ट ओवर या डिफेक्टर्स आहिनि, तंहिंखे सिंधीअ में मां छा चवां, डिफेक्टर्स या लेफ्ट ओवर आहिनि जेके माना टुटल ग्रुप आहिनि, उहे आहिनि उन्हनि वञी इहे जॉइन कयूं आहिनि। इन हद ताईं मां चई सघां थो। कहिड़ियुनि पार्टियूं त पर्टिकुलर रिलीजियस पार्टियूं, उन्हनि मां टुटल माण्हू अथनि जिन सां को इख़्तिलाफ़ राय करे करे उहो टुटा या छा थियो उन में अचो। हाणे बेसिकली पाकिस्तान जे अंदरि जिहाद करणु इहो कंहिं बि सियासी पॉलिटिकल पार्टी या रिलीजियस पार्टीअ जो को बि एजेंडा कोन्हे पाकिस्तान में। पाकिस्तान जे ॿाहिरि थी सघे पुलिस ऑफिसर आहियो, तव्हां शायदि उन ते कमेंट न कयो, पर मां एज़ अ जर्नलिस्ट त मुंहिंजे साम्हूं गुज़रियो जमात इस्लामी जे अमीर चयो त हकीमुल्लाह महसूद ऐं बैतुल्लाह महसूद शहीद आहिनि, जॾहिं पाकिस्तान जी फ़ौज जा जेके उहे ऑफिसर ऐं जवान जेके आहिनि सर वार अगेंस्ट टेररिज़म में शहीद थियनि था, उनजे बारे में नौज़ुबिल्लाह चयो त उनजे बारे में मूंखे ख़बर न। मां जेका उहा पॉलिटिकल पार्टी रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी आहे जेका हुजे थो। मौलाना समीउल हक़ साहिबु वेठो आहे हुते पंहिंजो, जंहिंखे PTI जी हुकूमत उनजे इदारनि खे फंडिंग बि करे थी पई, उनखे बाबाए तालिबान जे नाले सां चयो वञे थो पियो, मशहूरु आहे। जेॾहिं नेगोसिएशन्स थींदियूं आहिनि, कॾहिं फज़लुर रहमान विच में पए, कॾहिं समीउल हक़ विच में पए, त इहो त मां तव्हांखे हिकिड़ी मतिलबु असांजे साम्हूं जी ॻाल्हि आहे। अञा हिन खां पते जी ॻाल्हि ॿुधायां त पाकिस्तान जे कोर्टुनि नेशनल एक्शन प्लान में असां तइ करे छॾियोसीं त कंहिं बि टेररिस्ट खे ग्लोरीफाई न कंदोसीं, 20 नुक़्तनि में शामिल आहे न। पर असां शहीद सलमान तासीर खे जेको जंहिं माण्हू क़तलु कयो, जंहिंखे पाकिस्तान जे कोर्टुनि दहशतगर्द करार ॾेई उनखे मौत जी फांसी जी सज़ा ॾिनी, तव्हांजूं केतिरियूं जेके आहिनि पॉलिटिकल पार्टीज़, जेके रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, भले तव्हां उनखे मज़हबी चओ जेको बि चओ, उहे हुनखे अलाए कहिड़ा कहिड़ा लक़ब ॾेई हुनजा बैनर्स ऐं हुनजा पोस्टर सॼे शहरनि में लॻा। इन सां इहा जेका तव्हां ॻाल्हि कई न, मां इन सां एग्री आहियां बिल्कुलु। जेके ॻाल्हियूं तव्हां कयूं बेसिकली कंहिंखे ग्लोरीफाई करणु, या इहे जेको पर्टिकुलरली तव्हां एग्ज़ाम्पल ॾिनो न त जेको हुन इहो जेको इंसिडेंट जमात इस्लामी वारो हुयो जेको तव्हां ॿुधायो, इनखे त जमात इस्लामी पाण कंडेम कयो, ठीकु आहे न, त हिनखे इहे चवणु न घुरिबो हुयो, नंबर 1। नंबर 2, जेसीं ताईं सलमान तासीर वारे जो मसइलो हुयो, इहा बिल्कुलु इहा त हिकिड़ी वरी ॿी हिकिड़ो डायनामिक्स आहे। तव्हांखे थो ॿुधायां, टेररिज़म खे जॾहिं तव्हां एनालिसिस कंदव न, तव्हांजे नज़र में, माफ़ु कजो तव्हांजी ॻाल्हि करियां, तव्हांजे नज़र में गुज़रियो जॾहिं पंहिंजो ही ॻाल्हि ॿारनि सां ॻाल्हाइण लाइ कमेटी ठाही हुयूं, इरफान सिद्दीकी जेको प्राइम मिनिस्टर जेको आहे पंहिंजो एडवाइज़र आहे, हुन जंग में हेॾो कॉलम लिखियो फज़लुल्लाह जी तारीफ़ में। बेसिकली इहे जेके तव्हां ॻाल्हियूं कयो था न, इहे रिकॉर्ड जो हिसो आहिनि, उहो ई चवां थो। पर असुल इन्हनि माण्हुनि खे हिते
एज़ अ पब्लिक सर्वेंट मां तव्हांखे इसी ताईं ॿुधाए सघां थो त जॾहिं टेररिज़म जो तव्हां एनालिसिस कंदव न त एटलीस्ट काउंटर नैरेटिव ज़रूरु हुजे। इहो सचो आहे बिल्कुलु जेको तव्हां ॻाल्हि कई त कुझु माण्हू हिते आहिनि, कुझु माण्हू छा माना जंहिंजो पंहिंजो हिकिड़ो नैरेटिव आहे जेको इन्हनि खे ग्लोरीफाई बि कनि था ऐं जेको इन्हनि खे पैट्रनाइज़ त मां न चवंदुसि पर ग्लोरीफाई ज़रूरु ऐं नैरेटिव में डिवीजन था बाक़ाइदा क्लियर कनि वेठा त साईं सच ते केरु आहे कूड़ ते केरु आहे। लेकिन सिंध जी हद ताईं मां तव्हांखे ॿुधायां सिंध जी हद ताईं कंसेंसिस आहे त हक़ ते केरु आहे कूड़ ते केरु आहे। मुंहिंजो मूंखे ख़ालिद महमूद सुमरे जो फर्ज़न जेको आहे राशिद महमूद सुमरो साहिबु इन साॻी सीट ते वेठो जिते तव्हां वेठा आहियो, मूं हुनजो इंटरव्यू पिया कयो जॾहिं हे CM हाउस ते धरणे लाइ अची रहिया हुआ, उनखां 2 ॾींहं पहिरियों जी ॻाल्हि आहे। मूं पुछियोमांसि, मूं चयो इहो पंहिंजो सलमान तासीर जो कातिल जंहिंखे पाकिस्तान जे कोर्टनि, हुन चयो त असांजो हीरो आहे। कीअं कंसेंसिस? न न उहो त सही न कंसेंसिस तव्हांजी सही ॻाल्हि हूंदी पर एटलीस्ट सोसाइटीअ जो जेको आहे न सोसाइटीअ जो मां त नथो सम्झां त को माण्हू इहो जेको नैरेटिव हले पियो इहो जेको तव्हां मूंखे ॿुधायो ऐं हले बि सही थो, इन जे बारे में क़ौम खे को फ़ैसिलो त करिणो पवंदो न। क़ौम जो फ़ैसिलो असां त उहो मञींदासीं जेको पार्लियामेंट करे ऐं पार्लियामेंट इहो फ़ैसिलो कयो आहे त जेको कानून आहे इंसाफ़ आहे उन ते हलो। ऐं 2 वाक़ियात हिते अहिड़ा थिया, 2 वाक़ियात में न चवंदुसि मां, हिकिड़ो वाक़ियो अहिड़ो थियो जेको इहो जेको सलमान तासीर जे कातिल वारो जेको वाक़ियो थियो इन क़ौम में वॾी डिवीजन पैदा कई। इन में वी मस्ट कन्फेस इट राइटली और रॉन्गली, पर रॉन्गली मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त रॉन्गली डिवीजन की क्रिएट तमामु वॾी। सो इनखे हाणे क़ौम ॾिसे, मुआशिरो ॾिसे त छा पियो थिए। पुलिसिंग जेका आहे उहा असां पंजाब जे अंदरि यको हालांकि चयो वञे थो त उते तमामु घणो स्लीपर सेल्स आहिनि ऐं तमामु वॾो नेटवर्क आहे, स्ट्रॉन्ग नेटवर्क आहे, पर उते यको CTT उनखे फेस पिया कयो। सिंध वॾे अरसे खां वठी रेंजर्स जे लठ ते हले थी पई। इहा ज़रूरत आहे या मां बेसिकली शायदि तव्हां पंहिंजो खुले दिलि सां जवाबु न ॾेई सघो? न न मां बिल्कुलु ॾींदुसि। अच्छा, हा मां तव्हांखे खुले आम जवाबु ॾींदुसि, खुलो जवाबु ॾींदुसि। उहो इहो आहे जेसि ताईं रेंजर्स जो तलक़ आहे माण्हूअ खे इहा ॻाल्हि मञणु घुरिजे त रेंजर्स एथनिक पार्टीअ जे मुक़ाबले में तमामु भलो कमु कयो आहे। असांखे हिकिड़ो त पाण खे शर्म अचणु घुरिजे जो इहो कमु जेको हुननि कयो इहो असांखे करणु घुरिबो एथनिक पार्टीअ जे ख़िलाफ़ु टेररिज़म, एथनिक टेररिज़म जे ख़िलाफ़ु। ॿियो इहो बाक़ी जेसीं ताईं बाक़ी लॉ एंड ऑर्डर जो तलक़ आहे अंदरून सिंध में बिला शरकत गैर पुलिस अमन अमान कयो, किडनैपिंग फॉर रैंसम खे ख़तमु कयो। इहा हक़ीक़त आहे। उते त रेंजर्स कान्हे न, बिल्कुलु कोन्हे, ऐं जेकॾहिं आहे त बि सपोर्टिंग रोल में आहे। ऐं बिला शरकत गैर उते किडनैपिंग फॉर उहो डिबेट ॿियो आहे त कहिड़े नमूने सां ख़तमु कयो पुलिस किडनैपिंग फॉर रैंसम, लेकिन ख़तमु ज़रूरु थियो। नंबर इहो पुलिस कयो पाण। जेसीं ताईं कराचीअ जो तलक़ आहे, कराचीअ में बि जेके बि टेररिज़म जा वाक़िया थिया, जेके जिहादी टेररिज़म जंहिंखे चइजे, उहे सभु पुलिस डिटेक्ट कया। जंहिंमें तव्हांजे सफूरा जो वाक़ियो आहे उहो, जंहिंमें हे जेके हाणे अमजद साबरी ऐं तव्हांजा इहो फ़ौज जा जवान, पुलिस जा जवान, रेंजर्स जा जवान शहीद थिया, उन्हनि जा कातिल जेके उहे पुलिस पकड़िया, CTD पकड़िया। इहो मुंहिंजे ख़्याल में ऐं इन जो हिकिड़ी तमामु वॾे में वॾी ॻाल्हि, तव्हां पुराणे ज़माने में माज़ीअ में ॿुधंदा हूंदो मुक़ाबला थींदा आहिनि, फलाण थींदो आहे। असां एग्ज़ैक्टली फॉरेंसिक एविडेंस आणे करे उन्हनि खे सज़ा ॾियाराईसीं। को बि जाली पुलिस मुक़ाबिलो न कयोसीं इन में सफूरा जे इंसिडेंट में। रादर इहे मरी सघनि पिया, सभु मरी सघनि पिया, लेकिन न मारिया विया ऐं उन्हनि खे माना ड्यू प्रोसेस में सदाऊं उन्हनि खे ॾियाराईसीं। बाक़ी येस आई एग्री, इहे जेको एथनिक टेररिज़म आहे, एथनिक टेररिज़म में रेंजर्स खे तमामु भलो कमु कयो अथई। ऐं नंबर 2 पुलिस जेका आहे न, पुलिस खे रेंजर्स या ॿियनि इदारनि जे बेसाखियुनि ते न हुजणु घुरिजे, उन्हनि खां आज़ादु थियणु घुरिजे।
ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां, उहा इहा ई ॻाल्हि आहे त मसइले जो हल पुलिस वटि आहे, ॿिए कंहिं वटि हल कोन्हे। पर तव्हांजो IG साहिबु चए थो जेकॾहिं पुलिस खे इलेक्शनूं खटाइण ते लॻाईंदा ऐं प्रोटोकॉल ते लॻाईंदा त पोइ असां किथां था। सही थो चवे, कंहिं हद ताईं सही थो चवे। बेसिकली चकर इहो आहे न, इंडिपेंडेंट आज़ादु ख़ुदि मुख़्तियार ऐं अकाउंटेबल पुलिसिंग घुरिजे, जीअं हुन में आहे तव्हांखे बर्तानिया में ॾिसो या ॿियनि इदारनि में ॾिसो, इहो तमामु ज़रूरी आहे। ॿियो वरी तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां जेका इम्पॉर्टेंट आहे, उहा इम्पॉर्टेंट ख़बर अथव, जेके ॿिया इदारा हूंदा आहिनि दे ओनली टेक पोज़ीशन्स कि भई हे असां कयोसीं, हिन खां हाणे अॻिते पोइ न थींदासीं, पर पुलिस डोंट टेक पोज़ीशन्स। पुलिस न वठंदी आहे। पुलिस भई माण्हूअ खे चलान कयोसीं, ऐं जेकॾहिं माण्हू सुभाणे गुनहगार साबित थियो त चलान थी वेंदो, गुनहगार न थियो त छॾे ॾींदासीं, पर पोज़ीशन कॾहिं कॾहिं वठणी। सो पुलिस जेका आहे न, जेतिरो माण्हू ज़्यादा अकाउंटेबल हूंदो न, ओतिरो माण्हू वधीक परफॉर्म करे सघंदो। बस साहब गुफ्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, नाज़रीन वठो था वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासूं। अब्बास साहब जेका ॻाल्हि कई इथनिक पार्टी जी, उन ते बि गुफ्तगू कंदासूं। ऐं छाकाणि त जेको आहे मुंहिंजी जेका अंडरस्टैंडिंग आहे त 90 जे ॾहाके में इहो साॻियो कमु पुलिस कयो हुयो, पर पोइ पुलिस जा अफ़सर जवान जेके उनमें शामिलु थिया हुआ उन ऑपरेशन में, मुशरफ जे ॾींहंनि में कीअं उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे शहीद कयो वियो, ऐं उन जा केस जेके आहिनि उहे अञा ताईं कंहिं पाए तकमील ते न पहुची सघिया आहिनि। जेकॾहिं पुलिस सां इहो रविश थींदी त ज़ाहिर आहे त पोइ पुलिस कीअं अॻिते वधी सघंदी। जेको इहो अमल थियो उन ते बि गुफ़्तगू कंदासूं, ऐं पुलिस अफ़सर जेके शहीद थिया उन सॼे प्रोसेस जे अंदरि उनजे केसिस जे हवाले सां बि पुछंदासूं, ऐं साॻे वक़्तु जेका उन एथनिक पार्टी जे हवाले सां जी राह सां कनेक्टिविटी जे हवाले सां बि गुफ़्तगू कंदासूं। पर ॿिया बि काफ़ी इशूज़ आहिनि जेका सिंध जे अंदरि दहशतगर्दी जे हवाले सां। वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण में गुफ़्तगू हलंदड़ आहे दहशतगर्दी जे हवाले सां। सिंध पुलिस जूं जेके कोशिशूं ऐं काविशूं आहिनि, ऐं मुल्क जे अंदरि ऐं ख़ासि तरह सिंध जे अंदरि दहशतगर्दी केतिरे हद ताईं उनजी पाड़ पटिजी चुकी आहे ऐं केतिरे हद ताईं अञा ताईं थ्रेट्स मौजूदु आहिनि, उन सॼे मंज़रनामे जो जाइज़ो वठण लाइ जो कि प्रोग्राम लाइ असां दावत ॾिनी आहे पंहिंजे स्टूडियो में सिंध पुलिस जे काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट जे सरबराह जनाब DIG सनाउल्लाह अब्बासी साहब जिन खे अचो था उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी अब्बास साहब, इथनिक पार्टी ॾे वञण खां पहिरियों जेको हीअ सॼी जेका फंडामेंटलिज़म जे जेको बेस्ड जेका टेररिज़म आहे, रिलीजियस फंडामेंटलिज़म जे हवाले सां मदरसनि जे बारे में लिखियो वञे थो। मूंखे यादि आहे त अलाए केतिरे अरसे खां वठी अॻी सरकार जॾहिं हुई पीपल्स पार्टी जी, तॾहिं बि जेको आहे चयो वियो त हेतिरा मदरसा आहिनि, हेतिरा जेको आहे उन्हनि मां गैर उन्हनि मां उहे माण्हू हलाइनि था जेके सिंध खां ॿाहिरि वेठा आहिनि, जंहिंजो डोमिसाइल सिंध जो न आहे, ऐं हेतिरा मदरसा आहिनि जेके हेतिरनि शहरी इलाइक़नि में आहिनि, हेतिरा ॿाहिरिड़ियुनि, मतिलबु कुझु थिए नथो। हिन भेरे बि चयो वियो 93 मदरसा आहिनि जेके जिते जेको आहे हेट स्पीच ऐं जेको टेररिज़म रिलेटेड जेको आहे मवाद ऐं उहो कयो वञे थो, थिए कुझु नथो। इहो जेको इशू आहे न मदरसनि जो, उहो कॉम्प्लिकेटेड ऐं कॉम्प्लेक्स इशू आहे। मां कुझु फैक्ट्स तव्हांखे ॿुधायां जेके माना इम्पॉर्टेंट फैक्ट्स आहिनि, पोइ उन ते एनालिसिस करे सघिजे थो या छा। हिकिड़ो त इहो आहे त हे जेको बि टेररिज़म थिए पियो, उन में अगरि तव्हां टेररिस्ट प्रोफाइलिंग ॾिसंदव सभिनी जी, त उन में तक़रीबन देवबंद स्कूल ऑफ थाट जा माण्हू आहिनि, ठीकु आहे, ऑलमोस्ट माना मेजॉरिटी। ऐं नंबर 2, जेके बि हिते मदरसा आहिनि इहे रजिस्टर थियल आहिनि इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट में, ऐं इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट जो कहिड़ो वास्तो वंडो सम्झ खां ई ॻाल्हि ॿाहिरि। उन खां पोइ जनरली मां अगरि हैदराबाद जी तव्हांखे माना थोरी ॿुधायां, उहा इहा हुई त 9 डिस्ट्रिक्टुनि में 50,000 माण्हू छोकिरा पढ़नि पिया, 50,000 में मोर देन 50% देवबंद जा हुया, ऐं फैकल्टी वरी ॿाहिरियनि सूबनि जी आहे, स्टूडेंट हिते वञनि, फैकल्टी ॿाहिरिनि जी आहे। ऐं इहे त उहे फैक्ट्स थिया जेके असां माना थ्रू जियो टैकिंग जेके आहिनि या ॿियनि जेके आहिनि। त
त हाणे हिकिड़ो त इहो ई आहे त इन्हनि खे रेगुलेट कीअं कजे। असां सिंध गवर्नमेंट हाणे इहो कमु कयो त मदरसा एक्ट आंदऊं, ड्राफ्ट मदरसा एक्ट असां पाण ई ड्राफ्ट कयो ऐं उहो सिंध गवर्नमेंट खे ॾिनोसीं। उन में 2-3 इंपॉर्टेंट ॻाल्हियूं असां लिखियूंसीं। उहा हिकिड़ी त इहा ॻाल्हि हुई त स्टूडेंट हितां हूंदा, फैकल्टी बि हितां जी हूंदी, इवन उतां जो लोकल माण्हू हुजे, छो त वेरिफिकेशन जल्दी असां हुनजी थी सघे थी, कुझु हेठि मथे थियो त। करिकुलम बि आहे त करिकुलम में छा पढ़ायो वञे छा न पढ़ाए, पर मोटा ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां। ॿियो असां इहो चयोसीं त भई जेके हिननि खे पैसा मिलनि था या थिए थो उनजी डोनेशन थो मिले, उनजी ऑडिट थियणु घुरिजे। उहा ऑडिट कंहिंजी बि कान्हे थियल। फैकल्टी जी ॻाल्हि कयो, उन खां पोइ उनजे कोर्सेस जी ॻाल्हि कयो, सिलेबस जी ॻाल्हि कयो। सिलेबस इहे फैक्ट्स आहिनि। त असां हिननि खे डोनेशन जी ॻाल्हि कयो, डोनेशन त हिननि जी ऑडिट थियणु घुरिजे। ऐं ॿियो हिननि जी रजिस्ट्रेशन जेका आहे उहा थियणु घुरिजे एजुकेशन डिपार्टमेंट में। कुझु हिकिड़ो प्रोपोज़ल इहो आहे त हिननि जी एजुकेशन डिपार्टमेंट में थियणु घुरिजे, ॿिया त चवनि रिलीजियस डिपार्टमेंट में थियणु घुरिजे या औकाफ़ में थियणु घुरिजे। पर असांजी प्रोपोज़ल इहा आहे, नेशनल एक्शन प्लान में बि आहे त एजुकेशन डिपार्टमेंट में थियणु घुरिजे ऐं इन्हनि खे एजुकेशन मेन धारा में आंदो वञे त इहो सुठो आहे। ॿियो इहो त लोकल माण्हू हुजनि, लोकल फैकल्टी हुजे, हर चीज़ लोकल हुजे त वधीक सुठो आहे। क्योंकि हिते फ्रेंचाइज़ खुलियल आहिनि। सपोज़ कर हिकिड़ी मेन ब्रांच लाहौर में आहे त उनजी फ्रेंचाइज़ वरी हिते खुलियल आहे। सो तंहिंजे करे ज़रूरी आहे त लोकल छोकिरा हुजनि ऐं लोकल फैकल्टी बि हुजे। ऑडिट थियणु घुरिजे, रजिस्ट्रेशन एजुकेशन डिपार्टमेंट में थियणु घुरिजे। त इहे मोटियूं ॻाल्हियूं असां हिननि सां इहे करे, ऐं होम डिपार्टमेंट जे थ्रू या पुलिस खां इहे परमिशन ज़रूरु वठनि ऐं हर साल ऑडिट थिए। परमिशन इन जे करे वठनि त छा चइबो आहे, ज़रूरी आहे त ईअं न त को जीअं ॿियनि जी परमिशन वठिबी आहे उहा परमिशन ज़रूरु वठनि। सो इहे चंद ॻाल्हियूं असां हिननि खे ॿुधायूंसीं। उन खां पोइ even the government is facing resistance because उहे ख़ुदि नथा चाहिनि त माना कोई हिन में असां मेन हुन में अचूं। लेकिन नेगोशिएशन हाणे हलेनि थी। नेगोशिएशन ॾिसूं त जेको नेगोशिएटेड ड्राफ्ट हूंदो उहो पुटअप थींदो मुंहिंजे ख़्याल में काबीना में या हिन में। एक्सेसिबिलिटी जो बि मसइलो आहे न। मिसाल तौरु तव्हां असांजा लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़, रेंजर्स, पुलिस जेका आहे उहा सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि तइनात थियल आहे। कराची यूनिवर्सिटी, ॿियनि यूनिवर्सिटियुनि जे अंदरि सिक्योरिटी जे पर्पज़ खां उहे उते मौजूदु आहिनि। पर असांजे कंहिं बि मदरसे जे अंदरि उहा जेका उन्हनि जी का प्रेज़ेंस न आहे का, ऐं का मीडिया जेका आहे उहा चाहे त यूनिवर्सिटियुनि जे अंदरि वञी सघे थी, कंहिं बि स्कूल जे अंदरि वञी सघे थी। पर मदरसनि जे अंदरि त जेको आहे तव्हां का मीडिया नथी वञी सघे, को लॉ एनफोर्सिंग एजेंसी जी नज़र खां ओझल जेका आहे लिकल जेको आहे उहो अंदरि छा थो थिए उहो उन्हनि खे ख़बर, उन्हनि जे फ़रिश्तनि खे ख़बर। न इहा इम्पॉर्टेंट ॻाल्हि तव्हां कई आहे। बिल्कुलु असां हाणे छा कयो आहे, हाणे असां हिकिड़ी फेडरल गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे हिकिड़ो प्रोपोज़ल ॾिनो आहे जेको हितां मोकिले बि छॾियो अथऊं। उन में इहो ॾिनो अथऊं हिकिड़ो 4th शेड्यूल थींदो आहे। 4th शेड्यूल जो मक़सदु आहे त माण्हू जेके हुजनि डाउटफुल माण्हू उन्हनि खे वॉच लिस्ट ते ठाहियो वञे। जेको हाणे तव्हां ॿुधो हूंदो 4th शेड्यूल हाणे असां हिननि खे अमेंडमेंट करे ॾिनी आहे या सम्झायोसीं त भई प्लेसिस जी तव्हां को शेड्यूल ठाहियो जंहिंखे प्लेसिस या इंस्टीट्यूट खे सर्विलेंस या वॉच लिस्ट ते रखो, जंहिंमें मदरसो बि थी सघे थो, मस्जिद बि थी सघे थो, स्कूल बि थी सघे थो, कंहिं जमात जो माना हेडक्वाटर बि थी सघे थो। इहे सभु ॻाल्हियूं प्लेसिस जेके आहिनि न उन्हनि खे वॉच लिस्ट ते रखो। त उन ते हाणे डिबेट ऐं डिस्कशन हले पियो। असांजी इहा ई जेका तव्हां ॻाल्हि कई त एटलीस्ट जीअं हाणे असां हिते 97 मदरसा आहिनि तक़रीबन, उन्हनि खे लिस्ट करे मोकिलियोसीं। उन्हनि में असां छा कयोसीं, जेका माना एक्सप्लेन असां कयूं, उहे 97 मदरसा उहे आहिनि जिन में या त इहे पढ़िया। असां छा कयोसीं त हिते जेके बि टेररिस्ट हुया कराचीअ में जेके पकड़ियासीं उन्हनि जी प्रोफाइलिंग कईसीं। प्रोफाइलिंग इहा कईसीं त पढ़ियो किथे, मीटिंग किथे कयूं, केरु अॻियां पुठियां हुजनि। उन मां इहो ई ज़ाहिर थियो त जनरली इहे मिलंदा मीटिंग पॉइंट मदरसे में मिलंदा हुया या मस्जिद में मिलंदा हुया। स्टूडेंट किथां जा हुया, इन्हनि मदरसनि जा स्टूडेंट हुया, ऐं को मुअज़िन सपोर्ट कंदो हुअनि, का फैकल्टी सपोर्ट कंदी आहिनि। त इहे जेके बि असां 94 ठाहे मोकिलियासीं उन्हनि जो बेस इहो ई हुयो त इन्हनि ते मॉनिटरिंग कई वञे। सो इहे तरीक़ा आहिनि असां वटि जेके सॉफ्ट मेयर्स आहिनि, जेके इन्हनि ते मॉनिटरिंग थींदी या सर्विलेंस थींदी त कुझु न कुझु ठप। पर हिकु दफ़ो विच में जेको सफ़ूरा सान्यो थियो या नेवल डॉकयार्ड वारो जेको वाक़ियो थियो, उन खां पोइ इहो ख़ुदि काउंटर नैरेटिव आयो त भई तव्हां मदरसनि जी ॻाल्हि कयो था, इहो मदरसा सिर्फ़ु नथा प्रोड्यूस कनि, तव्हांजा IBA जहिड़ा इंस्टीट्यूट, प्रेस्टिजियस इंस्टीट्यूट बि अहिड़े क़िस्म जो ब्रेन पैदा कनि था पिया।
कीअं मतिलबु तव्हां एज़ अ पुलिस ऑफिसर इनखे कीअं मतिलबु इन जो मां तव्हांखे जवाबु ॿुधायां इहो आहे बाक़ाइदा हिकु नैरेटिव उहो पेश था कनि पर ख़बर अथव इहे माण्हू IBA वारे में त का फैकल्टी हिननि खे नथी चवे न त तव्हां टेररिस्ट थियो इहो IBA वारो जेको छोरो हुयो अज़ीज़ इहो बि कंहिं मदरसे जे मौलवीअ सां मिलियो उनखे इंडॉक्ट्रिनेट कयो इहो जेको हिकिड़ो हुयो अक्यूज़ड मेन अक्यूज़ जेको हुयो साईं जेको जामशोरे जो हुयो उनखे इंडॉक्ट्रिनेट कयो को फैकल्टीअ जे चेयरमैन त कोन कयुसि या फैकल्टीअ जे मेंबर त न कयुसि या फैकल्टीअ जे कंहिं स्टूडेंट त हुनखे इंडॉक्ट्रिनेट न कयो इंडॉक्ट्रिनेट त हुनखे कंहिं ॿिए कयो उहो हदीस जो चेयरमैन हुयो या मदरसे जो मेंबर हुयो या मदरसे मां पढ़ी आयो हुयो हिकिड़ो त इहा ॻाल्हि आहे त मेनली IBA या जेके बि जेके सेक्युलर इंस्टीट्यूट्स आहिनि उन में मुंहिंजो न आहे ख़्यालु त इहे को मैसिवली इन्वॉल्व आहिनि हिकिड़ो थींदो आहे न मतिलबु रेंडमली ते हिकु या ॿ पकड़िया त असां हुनखे जनरलाइज़ त नथा करे सघूं लेकिन तव्हां सपोज़ कर हिकिड़ो 10,000 टेररिस्ट पकड़िया आहिनि 10,000 मां जेके 9,000 सपोज़ मदरसनि मां पढ़ी आया आहिनि त वी विल कंसंट्रेट ऑन मदरसास रादर देन IBA या इन्हनि ते बि ही जेको कराची जी तरफ़ अचूं था तव्हां जेका एथनिक जेका हुनजी ॻाल्हि कई इहो 90 जे ॾहाके में पुलिस जे ख़िलाफ़ ऑपरेट कयो तव्हां हाणे चओ था त पुलिस जेका आहे उहा नथी करे सघे छो फ़र्क़ु आहे पुलिस हाणे त करे थी पुलिस छो त उहो वीक थी विया आहिनि तंहिंजे करे पुलिस करे थी सो उन टाइम ते पुलिस 90 में जॾहिं शोएब सडिल साहिबु हुयो शायदि तव्हां उन टाइम जी ॻाल्हि कंदव उन टाइम ते पॉलिटिकल विल हुई स्टेट जो ख़ुदि नैरेटिव हुयो त पुलिस त टूल आहे न हिकिड़ो स्टेट या गवर्नमेंट जे हथ में टूल आहे उनखे जेको चवंदा उहो कंदो वञी मुंहिंजे ख़्याल में उन टाइम ते स्टेट जो बि कमिटमेंट हुई विल हुई हाणे बि विल अथसि थिए पियो सो इहो त हाणे विल ते डिपेंड थो करे त पोइ हेॾा पुलिस वारा मारिजी विया हा पोइ जॾहिं माना उहो ऑपरेशन खां पोइ ऑपरेशन हलंदे चलो पोइ क्लैश में मारिजी वञणु ॿी ॻाल्हि आहे ऑपरेशन खां पोइ ॻोल्हे मारिया विया छो इट्स वेरी सैड स्टोरी असां त इहो ई चई सघूं था जेके उन टाइम ते मौजूदु हुया उहे ई जवाबदार आहिनि इन ॻाल्हि जा ऐं जेके माना जिन्हनि मूं ॾिठो त गुज़िरियल में सुप्रीम कोर्ट बि पुछियो हुयो त उन्हनि केसनि जो छा थियो पुलिस अफ़सर जे केस मुंहिंजे ख़्याल अञा ताईं कुझु कोन्ह थियो आहे उन्हनि केसनि जो कुझु केसनि में कुझु माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि हाणे जेके उन्हनि जा केस हलनि था पर मेजॉरिटी पुलिस खे ट्रेसिस न मिलिया त उनमें MQM इन्वॉल्व हुई असुलु इशू इहो आहे न जंहिं छाकाणि ऑपरेशन त MQM जे ख़िलाफ़ हुयो जंहिंजो तव्हांखे ॿुधाया न जंहिं केस जो टाइम गुज़री थो वञे न सपोज़ 5, 8, 10 साल गुज़री विया किथां ट्रेस मिलंदा हाणे उन टाइम ते ई मिली सघनि पिया न सपोज़ हाणे को वाक़ियो थियो आहे हिकिड़ो हिन जा ट्रेस मिलण त जल्दी सां साबित थी वेंदा त साईं हीअं थियो फिंगर प्रिंट्स बि मिलनि फलाणे में मिले जंहिंखे असांखे 10 साल गुज़री वञनि आहे ॾुखियो ॾाढो लेकिन कोशिशि हले पई मुंहिंजी पंहिंजी आहे त हाणे त इन्वायरमेंट अहिड़ो आहे त माण्हू गिरफ़्तार बि करे सघे थो गिरफ़्तार थियनि पिया था पर ख़बर अथव हाणे वरी छा थो थिए सपोज़ एविडेंस कान्हे त पकड़जनि त था हवाल त ॿुधाइनि था सॼो त असां हेतिरा मारियासीं हू विल प्रूव देन इन कोर्ट ऑफ लॉ केरु साबित कंदो एविडेंस ई कान्हे को माण्हू एविडेंस ई नथो ॾिए हिननि जे ख़िलाफ़ सो एटलीस्ट करंट केसिस हाणे असां छा कयो आहे हाणे असांजी इहा ई कोशिशि आहे त जेके करंट केस आहिनि उन्हनि ते तवजो ॾिजी वञे ऐं पुराणनि केसनि में जेकॾहिं फॉरेंसिक एविडेंस मिले थी त जैस गुड उन्हनि ते हलो तव्हां कयो उन्हनि ते बाक़ी एविडेंस मिलणु उन टाइम ते हाणे 10 साल केस सपोज़ थी वियो काॾो एविडेंस मिले प्रैक्टिकली स्पीकिंग तंहिंजे करे छुटी बि वञनि था चकरा ॻोठ वटि जेको हिते चकरा ॻोठ वारो त मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त इहो रिसेंट केस आहे चकरा ॻोठ में पुलिस सुठो कमु कयो पुलिस पाण माना पकड़िया वञी माण्हू उन खां पोइ बि 1-2 पकड़िया आहिनि चकरा ॻोठ वारा वेरी गुड जॉब डन इहो बि मुंहिंजे ख़्याल में इहो बि शायदि ऑपरेशन खां पोइ जी ॻाल्हि आहे या ऑपरेशन जे वेझो जी ॻाल्हि आहे पर मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठो कमु कयूं हीउ जेको हथियारनि जी स्टोरी आहे हिकिड़ो त ॻाल्हियूं शायदि मां वरी चवां थो हिन लाइ जो तव्हांजी शायदि का मजबूरियूं बि हुजनि जो का ॻाल्हि न हथियार मतिलबु असां केतिरे अरसे खां ॿुधूं था पिया त कंटेनर गुम थी विया वरी पोइ हथियार पकड़िया चऊं त हिन ते नेटो जा स्टैम्प थियल आहिनि उनखां पोइ मुख़्तलिफ़ खेपूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते किथां कंहिं दीवार टोड़े कंहिं वॉशरूम टोड़े प्लास्टिक हुयूं पर जेको
जेके ॿाहिरि वेठल माण्हू चवनि था त अञा कराची जे अंदरि तमामु वॾो हथियार जेको आहे महफ़ूज़ कयल आहे। फयाज़, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे माना ॿुधायां, उहा इहा ई आहे त बेसिकली असां ॻाल्हाईंदासीं उहा जिन जी एविडेंस हूंदी, बिकॉज़ हिते त नैरेटिव पिया हलनि, परसेप्शन पियो हले, कूड़ ऐं सच जी ख़बर ई नथी पवे। चलो भला हाणे एविडेंस मां तव्हांखां मां थोरो टोड़े तव्हांखां सवाल थो कयां। कंटेनर गुम थिया, पुलिस जे फाइंडिंग्स छा? मां तव्हांजी जेका ॻाल्हि अॻु में ॿुधाई न, त एटलीस्ट CTD में मां जेसीं ताईं आहियां या हुयुसि या आहियां हाणे वेठो आहियां, एटलीस्ट मूंखे त जेको इहो तफ़्तीश थो करे उहो हिन जो जवाबु ॾेई सघे थो। सीनियर पुलिस अफसर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ इहे जॻह ते रहिया आहियो। इहे ॻाल्हियूं जेके तव्हां कयो था न, इहे मां ॿुधियूं ज़रूरु आहिनि, ॿुधियूं आहिनि, बिल्कुलु ॿुधियूं आहिनि। हाणे इन जी इंक्वायरी कई हुई भट्टी, हिकिड़ो कस्टम जो हुयो जंहिंखे चौधरी इफ़्तिख़ार शायदि इंक्वायरी ॾिनी हुई, उहो इन्हनि ते बेसिकली तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न, सोसाइटी इज़ सो पोलराइज़्ड। हिकिड़ी ॻाल्हि खे तव्हां एप्रिशिएट कंदव, सोसाइटी इज़ सो पोलराइज़्ड इन पाकिस्तान, इन सिंध और इन मतिलबु कराची। हिते एवरीबडी हैज़ हिज ओन नैरेटिव, राइट और रॉन्ग। सो सवाइ मुंहिंजी त पंहिंजी असेसमेंट इहा आहे त जेसीं ताईं का एविडेंस माण्हूअ वटि कान्हे कुझु नथो चई सघिजे। चलो ही जेके हथियार लधा, हा, इहे त बिल्कुलु इहे त सभिनी ॾिठा, इहे बिल्कुलु इहे सभु मिलिया, इन्हनि खे हथियार मिलिया। मूंखे त यादि आहे त उन वक़्तु रेंजर्स ऐं पुलिस ऑफिसरनि जो चवणु इहो हुयो त इहो त बाक़ाइदा हिकिड़ी जंग जी तयारी कई हुई, वर्ल्ड थिया मां पंहिंजो। ऑब्वियसली एतिरो जो असलो हुयो त हूंदो न, मतिलबु प्रिज़म्पशन ई आहे त एतिरा जो एंटी टैंकुनि जा मतिलबु एंटी एयरक्राफ्ट गनियूं मिलियूं त हूंदो त सही न। मतिलबु मां त एज़ अ आउटसाइडर मतिलबु मौक़े ते त मां न वियो हुउसि न, मां मतिलबु लेकिन जेतिरो मक़दार ॾिठुमि पढ़ियुमि उन मां त इहो ई थो अचे त इहा रियासत जे ख़िलाफ़ु जंग जी तयारी हुई। हिन में त माना एज़ अ लेमैन या एज़ अ थर्ड पार्टी अगरि मूंखां बि को पुछंदो त मां त इहो ई ॾिठो त बिल्कुलु माना असलो जो एॾो बरामद थियो त इहो कंहिंजे ख़िलाफ़ु त इस्तेमालु थियणो हुयो न, रियासत जे ख़िलाफ़ु एटलीस्ट माना एज़ अ थर्ड पार्टी एनालिसिस अगरि मूंखां तव्हां पुछंदव, बिकॉज़ न रिकवर कयासीं असां, वी वर नॉट पार्टी, रेगुलर पुलिस हुई, पर एज़ अ थर्ड पार्टी एनालिसिस इहो चई सघिजे थो फ्रॉम द क्वांटम ऑफ वेपन्स त भई रियासत जे ख़िलाफ़ु ई इस्तेमालु थी पए। अॻियों जेको वज़ीर दाख़िला हुयो ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, उनखां पोइ तव्हांजो पुलिस ऑफिसर जेको आहे मलीर जो राव अनवार, उन्हनि चयो त हिननि जो राज सां तालुक़ात आहे। तव्हांजी फाइंडिंग्स छा आहे? असां वटि बेसिकली हिते CTD में तव्हांखे CTD में कुझु माण्हू गिरफ़्तार थिया, उन्हनि 164 कई, उन्हनि में हुयो त बिल्कुलु सिंध कराचीअ में कुझु अहिड़ियूं माण्हू आहिनि जेके राह जे पेरोल ते आहिनि, राह खां पैसा वठनि था, उन्हनि जी चलान बि थिया, 164 जा बयान बि ॾिनऊं ऐं उहे चलान बि थियल आहिनि। मतिलबु इहे रिसेंटली कोई 6-7 महीननि में उहे चलान थिया। हा बिल्कुलु MQM जा माण्हू जेके हुया, यस 164 उन्हनि कई। मां हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजो अबाज साहब मूंखे सम्झ में नथी अचे, सहूलत मिर्ज़ा चई ॻाल्हि इहा, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा चई, उनखां पोइ जेको आहे पंहिंजो इहा ॻाल्हि जेको आहे हिकिड़े हवाले सां हीउ जेको अॻियों मेयर हुयो कराची जो जेको आहे पंहिंजो मुस्तफ़ा कमाल चई, गवर्नर जेको हुयो उन ते इल्ज़ाम लॻा, हीउ जेको आहे ॿिया मुख़्तलिफ़ नाला खणी, हीउ जेको आहे बल्दिया साने जे हवाले सां, हीउ 12 मई जे हवाले सां, मतिलबु मां ॾिसां थो जन पॉलिटिकल लीडरशिप जे नाला खयां विया MQM जी क़यादत में, उहे भली हिन पासे हुन पासे थी विया, हिकिड़ी MQM पाकिस्तान थी वई, ॿी थी वई पाक सरज़मीन पार्टी, उन्हनि खे ॼण थो त असां वाश करे उन्हनि खे जेको आहे सर्टिफिकेट ॾेई छो? न तव्हांखे ॿुधायां, जेके बि राह जा इल्ज़ामात हुया न, असां ठाहे करे इहो हिकिड़ो डोज़ियर ठाहे करे असां मोकिले छॾियोसीं फेडरल गवर्नमेंट खे, उन्हनि शायदि बरतानिया जी गवर्नमेंट खे बि ॾिनो आहे। इहो त अल्ताफ़ सिंह जी हथ ई न, पर हिन सॼे प्रोसेस जे अंदरि जेको हीउ माण्हू जेको आहे, हिननि जेके माण्हू उन वक़्तु क़यादत ते हुया, राब्ता कमेटियुनि ते हुया, सेक्टर जा इंचार्ज हुया, या हीउ जेको आहे पंहिंजो तंज़ीम कमेटियुनि जा इंचार्ज हुया, उन्हनि मां कंहिंजो को रोल ई न हुयो, बसि अल्ताफ़ सिंह सभु कुझु कयो। इहो कीअं मतिलबु? इहो त पॉसिबल न आहे न। एज़ अ पुलिस ऑफिसर तव्हां हिन ॻाल्हि खे बैक कंदव? जेकॾहिं मां जेका तव्हांखे ॻाल्हायां एज़ अ पुलिस ऑफिसर, मां तव्हांखां पुछां थो, एज़ अ पुलिस ऑफिसर तव्हां हिन ॻाल्हि खे बैक कंदव त हेॾी वॾी दहशत ऐं वहशत जो हिकिड़ो राज रहियो आहे, सालनि जा साल रहियो आहे,
ऐं असां हिकिड़े माण्हू खे चवंदो डोज़ियर आहे हुनजे ख़िलाफ़ मोकिलियो बाक़ी सभु हिते मासूम न असां त बेसिकली असां त मां तव्हांखे इन्वेस्टिगेशन न थी सोलत मिर्ज़ा चयो इन्वेस्टिगेशन न थी ज़ुल्फ़कार मिर्ज़ा चयो इन्वेस्टिगेशन न थी उन खां पोइ मुस्तफ़ा कमाल चयो इन्वेस्टिगेशन न थी इन्वेस्टिगेशन करे 164 करे असां ॻाल्हाईंदासीं इन्वेस्टिगेशन ते पर्सपेक्टिव ते या कंहिं ॿियनि ॻाल्हियुनि ते त असां नथा ॻाल्हाए सघूं जेका एविडेंस आई उहा एविडेंस असां ठाहे करे मोकिलीसीं कोर्ट में बि चलान कयोसीं पुलिस त इहो ई करे सघे न पुलिस छा कंदी पुलिस बयानबाज़ी कंदी छा न न मां त बयानबाज़ी मां त सम्झणु चाहियां थो त छा थियो छाकाणि ॾिसो न तव्हां पाण पुलिस ऑफिसर ऐं रेंजर्स ऑफिसरनि जो चवणु आहे त असलो एॾो हुयो जो रियासत सां जहिड़े जी तयारी हुई उन खां पोइ उहा ॻाल्हि जेका आहे सोलत मिर्ज़ा बि चवे थो उहा ॻाल्हि ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बि चवे थो उहा ॻाल्हि जेको आहे पंहिंजो मुस्तफ़ा कमाल बि चए थो उहा ॻाल्हि तव्हां जेके मुख़्तलिफ़ माण्हू पकड़िया उहे 164 में तव्हांखे ॿुधाइनि था हाणे जॾहिं एॾी वॾो प्लॉट आहे रियासत जे ख़िलाफ़ न उन में जेको 164 थी न 164 में एक्ज़ैक्टली मूंखे हाणे त यादि न आहे 164 में जेके मुलज़िम हुया उहे त असां चलान कयासीं पुलिस चलान कया रेंजर्स चलान कया मां त चवां थो जेका कंस्पायरेसी उन्हनि त न कई हूंदी न उहा जेका सॼी प्लॉट ठहियो हूंदो उनमें उहे त टूल हूंदा न 164 करण वारा त टूल हूंदा न उन सॼे प्लॉट जा ठाहींदड़ मैन्युफैक्चरर उनखे पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके चैन्स हूंदियूं उहे त वाज़े थियनि न छाकाणि त नंढी ॻाल्हि त न आहे जेकॾहिं एॾो वॾो असलियो बलोचनि जे ख़िलाफ़ रियासत ऑपरेशन करे पई वाज़े आहे न त भई जेको बि ईंदो आहे असां तालिबान जे ख़िलाफ़ कयूं पिया हीअ जेके रियासत जे ख़िलाफ़ एॾो वॾो हथियार गॾु करे शहरनि जे अंदरि कराची जहिड़े शहर जे अंदरि वेठा आहिनि ऐं उनजे लाइ असांजो मुख़्तलिफ़ जेके आहिनि वक़्तनि ते माना मुस्तफ़ा कमाल ज़ौलत मिर्ज़ा ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ॿिया जेको आहे CTD डिपार्टमेंट पकड़िया या मलीरा जे पंहिंजो तव्हांजे SP पकड़िया उहे सभई माण्हू चवनि था पिया ऐं पोइ बि माना इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जूं कड़ियूं न मिलायूं त हिन जे पोयां कहिड़ो हुनजे पोयां कहिड़ो हुनजे पोयां आख़िर इहे कीअं वञे पियो थो भले हीअ सभई जेके माण्हू वेठा आहिनि इहे सभई माना क्लीन चिट मिली वई उहे पार्लियामेंट में वेठा हुजनि मेयर थिया वेठा हुजनि होॾे वेठा हुजनि के जेको आहे पंहिंजो वैसे जेके तव्हां ॻाल्हियूं नंढड़ी ॻाल्हि त न आहे न नंढड़ी रियासत जे ख़िलाफ़ जंग का नंढड़ी ॻाल्हि कान्हे उहो ई चवां थो न पर ॾिसणो पवंदो न त माना केरु माण्हू जंहिंजे ख़िलाफ़ एविडेंस अचे ईअं त न आहे कंहिंजे चवण ते त माण्हू हिनखे बि न ॿधंदो हिनखे बि न ॿधंदो हिनखे बि ॿधंदो कंहिंजे विम ऐं विशिस ते त माण्हू न ॿधबा न मतिलबु मां त इहो ई पुछां थो उनजी इंक्वायरी थी ट्रेल ॻोल्हियो वियो न बिल्कुलु बाक़ी कीअं चलान थींदा त कोर्ट में केस चालान त उहो थियो न उनजे पोयां ट्रेल ॻोल्हियो वियो छाकाणि त तव्हां हिकिड़े माण्हू खे पकड़ियो हिते ऐं पोइ तव्हां डोज़ियर ठाहे हिते अल्ताफ़ सिंह जेको सभ खां मथे वेठो आहे इंटरपोल ॾे मोकिलियो अथव न मां उहो ई चवां थो न हिकिड़ो सभ खां मथे हिकिड़ो सभ खां हेठियो टूल इन विच में त चैन हूंदी न विच में माण्हू हुया उहे केरु हुया उहे किथे उहे त वेठा आहिनि उहे त वेठा आहिनि असेंबलियुनि में न वेठा आहिनि मुंहिंजो मूंखे एग्ज़ैक्ट केस जो न आहे पर 3-4 माण्हू हुया जिन खे चलान कयोसीं असां पकिड़े करे ऐं उन्हनि जेका 164 ॾिनी उन में ॿाहिरि जा माण्हू हुया 3-4 जेके बि हुया उन्हनि खे डोज़ियर ठाहे करे उन्हनि खे ॾिनो आहे जेको लंडन खे मोकिलियो अथऊं शायदि बर्तानिया जी गवर्नमेंट खे मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे जंहिंजे बि ख़िलाफ़ु एविडेंस ईंदी आहे न उहो बची कीअं थो सघे उहो चलान त थींदो न उहो एब्सकॉन्डर हुजे या छा बि हुजे उहो बची कोन थो सघे पर अबाद साहब तव्हांखे बि ख़बर आहे जीअं पाण पुलिस अफ़सरनि जी ॻाल्हि कईसीं उहे शहीद थिया कराची शहर जे अंदरि पर उन जा माण्हू केरु हुया का ख़बर न पई ईअं असां ॾिठोसीं त मुर्तज़ा भुट्टो शहीद थियो हिन शहर जे अंदरि का ख़बर न पई त उनखे कंहिं मारियो बेनज़ीर भुट्टो शहीद थी असांखे ख़बर आहे उनखे कंहिं मारियो का ख़बर न पई उनखां पोइ असां ॾिठोसीं त हिते हथियार हथ आया उहे हथियार जेके आहिनि कंहिं गॾु लिकाया कंहिं छा कया असां कंहिंखे बि अॼु ताईं न कयो आहे उन हथियारनि खे हिते खणी अचणु उनजे पैसा गॾु करणु उनजे पुठियां केरु हुयो छा हुयो कहिड़ा कहिड़ा माण्हू इन्वॉल्व हुया असां उन ते कुझु न कयो आहे जेको रियासत जे ख़िलाफ़ु असांजा इदारा चवनि था एॾी वॾी कंस्पायरेसी थी आहे जो रियासत सां विढ़ण जी तयारी थी ओॾी वॾी प्लॉट जे लाइ असां जेको आहे बलोचनि सां विढ़ूं था असां जेको आहे ॿियनि ते हिते कॉम्प्रेस कारकुननि खे हिते सिंध जे अंदरि बि खणी जेको आहे उहो कयो थो वञे पर हे जेके हुया जीअं त असेंबलियुनि में पहुची विया मुशरफ जे ॾींहंनि में इहो सॼी ताक़त वरिती वई असां उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते पर्दापोशी कयूं वेठा आहियूं असांजी पुलिस असांजा इदारा उन ते छो अॻिते नथा वधनि तमामु वॾो हिकिड़ो परेशान इन जो जवाबु त हिकिड़ो इहो ई आहे तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो त इहो पर्सपेक्टिव आहे हिकिड़ो नैरेटिव आहे जेको तव्हां ॿुधायो ॿियो नैरेटिव इहो आहे त घणनि माण्हुनि खे फायूं आयूं घणनि माण्हुनि खे सज़ाऊं आयूं घणा माण्हू पकड़िया विया उहो ॿुधायो उहो एग्ज़ैक्ट मूंखे पिक्चर त कोन्हे पर इहो जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां इहे जेकॾहिं हाणे
पूरे पाकिस्तान में तव्हांखे त ॿुधायां न न मां कराची ते फोकस थो कयां मूंखे छाकाणि हीउ जेको एग्ज़ैक्टली पाण केस ॻाल्हि था, कराची ते ई ॻाल्हायूं मां था। जनरली मूंखे कराची जी एग्ज़ैक्ट माना फिगर्स कोन्हे पर जनरली मां ॿुधायां 800 माण्हुनि खे ATC कोर्टनि फांसी ॾिनी 800 माण्हुनि खे फांसी आयल आहे अञा ताईं यूरोपियन यूनियन जे चवण ते या कंहिं ॿिए जे चवण ते हिननि डेथ सेंटेंस ते मोरेटोरियम आयो जेको हाणे आर्मी अचे लहरायो APS जे इंसिडेंट खां पोइ उन्हनि खां पोइ इहे फांसियूं आयूं एतिरनि माण्हुनि खे माना सज़ाऊं आयूं किडनैपिंग फॉर रैंसम सॼी अंदरूने सिंध मां ख़तमु थी वई इहो कंहिं त कयो हूंदो न घणा धाड़ेल मुआ मुंहिंजे ख़्याल में 1.5 धाड़ेल मुआ आहिनि इहे 5 पुठियनि सालनि में जेके नासूर हुया ऐं नंबर 2 मां कराची ते फोकस कयां थो कराची कराची ते में बि MQM जे मसइले ते फोकस करणु चाहियां थो छाकाणि पाण ॿिया मसइला ॻाल्हाए हिते अची हा सही ॻाल्हि आहे तव्हांजी MQM हिकिड़ी ॻाल्हि माण्हुनि खे मञणी पवंदी त हिकिड़ी त MQM पॉलिटिकल पार्टी आहे ठीकु आहे ऐं नंबर 2 जेसीं ताईं कराची जा 3 मसइला आहिनि मां सिर्फ़ु MQM ते या कंहिं ॿी पार्टीअ ते माण्हूअ खे फोकस करणु ज़रूरु घुरिजे पर 3 मसइला आहिनि कराचीअ जा हिकिड़ो लियारी MQM जिहादी कंहिं इन्हनि टिनी खे अलहदा नथो करे सघिजे इहे 3 हिसा आहिनि कराचीअ जे मसइले जा एथनिक टेररिज़म लियारीअ जो जेको नेशनल माना सब नेशनल टेररिज़म चइजे त ॿियो जिहादी टेररिज़म हुजे इन्हनि टिनि खे तव्हां ॾिसो त इन्हनि टिनि ते एटलीस्ट हिननि 3-4 सालनि में तमामु घणो कमु थियो आहे तमामु घणो कमु थियो आहे उन जूं फिगर्स त मां वटि हिन महिल कोन्हनि लेकिन कराचीअ में इहो जेको 90% टारगेट किलिंग रुकी या कीअं रुकी आहे ईअं वेठे वेठे त कोन रुकी आहे न इहे माण्हू पकड़िया मुआ हूंदा इहो एग्ज़ैक्ट पिक्चर कान्हे मूंखे माना फिगर्स त घणा मुआ या घणा पकड़िया आहिनि पर 90% टारगेटेड किलिंग माना घटी आहे 90% ऐं नंबर 2 इवन जेको माण्हू ॿी ॻाल्हि बि हिकिड़ी कनि पिया इवन मां स्ट्रीट क्राइम में बि तव्हां ॿुधायां स्ट्रीट क्राइम जी बि ॻाल्हि स्ट्रीट क्राइम बि CPLC जो फिगर त घटियो आहे ॿी वरी ॻाल्हि हिकिड़ी तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे जेका माना माण्हू एनालिसिस कंदो आहे न एनालिसिस में कुझु नेगेटिव ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि कुझु पॉज़िटिव हूंदियूं आहिनि यस नेगेटिव आहिनि जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं पॉज़िटिव इहे आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायां थो वेठो UN जो सर्वे आयो आहे उन में आयो आहे त पुठियनि सालनि में पुठियनि 2 सालनि में हर प्रोविंस में वायलेंस वधियो आहे सिंध में घटियो आहे पर्टिकुलर कराचीअ में घटियो आहे इहो को त करे पियो न मतिलबु सो तंहिंजे करे मुंहिंजी असेसमेंट इहा आहे जेके इहे तव्हां सभु ॻाल्हियूं कयूं ऐं बेश तव्हां पॉलिटिक्स में अचो त कामयाबु मां त फिगर्स तव्हांखे तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी DIG सनाउल्लाह अब्बासी साहिब सां गॾु हुआ अकाउंट टेक्स डिपार्टमेंट सिंध पुलिस जो जेको डिपार्टमेंट आहे उनजा सरबराह आहिनि ऐं सिंध जे हवाले सां जेका दहशतगर्दी जी सूरत हाल आहे उन ते गुफ़्तगू तव्हां ॿुधी प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सां